पुलिस जो कम आहे आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु, सो असीं पंहिंजी ड्यूटी सही नमूने करे रहिया आहियूं। क्रिमिनल ॾोही चाहे केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, पर कानून खां वधीक ताक़तवर न आहे। गुलशन मेमार थाणे जे SHO बशीर वधो GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़ जे बुनियाद ते असीं चेकिंग कयूं पिया ऐं चेकिंग दौरान केतिरा ई ॾोही गिरफ़्तार करे चुका आहियूं ऐं उहे जेल जे हवाले करे छॾिया आहिनि। हिन जो वधीक चवणु हुयो त क्राइम ते केॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। तव्हांखे आइडियो हूंदो त केॾो क्राइम कमु थी वियो आहे। असांजी डेली चेकिंग हूंदी आहे हिते। अॼु खां डेली ट्रैफिक वारा असां गॾु हूंदा और डेली 3 कलाक कंदासीं असां हिन रोड ते हर क़िस्म जी पंड ते जिते जिते क्राइम जो आहे न रेशियो हर जॻह ते कंदासीं पाण सां। क्राइम तक़रीबन जेको हींअर त ज़ीरो वारे रेट पंहिंजो न क्राइम इंतिहाई बिल्कुलु ज़ीरो ते। जॾहिं गाॾी मंडी लॻी न बिल्कुलु ज़ीरो। हीअ रोड जेकी वारदातूं सभु ख़तमु थी वियूं आहिनि बिल्कुलु ज़ीरो। जीअं इनकाउंटर थिया आहिनि 4-5 असांजा, हिकिड़ो डाकू मरी वियो आहे, 2-3 ज़ख़्मी थिया आहिनि। हुन खां पोइ रेशियो बिल्कुलु ज़ीरो आहे मेमार जो। जे चवण जे मुताबिक़ गॾिजी करे चेकिंग कंदा आहियूं त रंगीन शीशा आहिनि, फैंसी नंबर प्लेट आहे, ॿियूं वालेशन आहिनि, जा उन जे पोइ असां चालान कंदा आहियूं त जीअं जराइम ते क़ाबू थी सघे, कंट्रोल रहे।